वजीर आजम शहबाज शरीफ सां पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी मुलाकात। पाक भारत छिकतान खां पोइ वरी सूरत हाल ते ॻाल्हियूं। मुलाकात में भारतीय प्रोपेगंडा जो जवाब ॾियण लाइ क़ाइम हुकूमती वफ़द जे ॿिए दौरनि बाबति बि ॻाल्हियूं कयूं वयूं। पधिराई मूजिबि मुलाकात में सरकारी वफ़द जे मुख़्तलिफ़ दौरनि दौरान पाकिस्तान जे बयाने सां लाॻापियल मामलनि ते तफ़सीली ख़यालनि जी ॾेवच कई वई। मुलाकात में नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार, राणा सनाउल्लाह, मुसद्दिक़ मलिक ऐं श्री रहमान भी मौजूद हुआ। पाकिस्तान भारत जे 20 सालनि जी स्टेट स्पॉन्सर्ड दहशतगर्दी जा तफ़सील दुनिया आॾो पेश करे छॾिया। फितना अल हिंदुस्तान खुदसार हमले में मुलविस करार। शुरूआती जांच मूजिबि फितना अल हिंदुस्तान हार्ड टारगेट में नाकामी बाद सॉफ्ट टारगेट खे निशानो बणाए रहिया आहिनि। दहशतगर्दनि ही हमलो स्कूल बस ते न पर असांजे कदरनि ते कयो आहे। घरू सेक्रेटरी आफ्ताब अकबर दुरानी जी प्रेस कॉन्फ्रेंस। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी भारत जी प्रॉक्सी वार खे फितना अल हिंदुस्तान जो नालो ॾेई छॾियो। संदन चवणु आहे त बलूचिस्तान में हमलो भारतीय इंटेलिजेंस एजेंसी राह जी सरपरस्तीअ में थियो। भारत ऑपरेशन सिंदूर में पूरी तरह नाकाम थियो आहे। भारत हाणे दहशतगर्द प्रॉक्सीज़ खे बलूचिस्तान में दहशतगर्दी जी कार्रवाइयुनि जो हुकुम ॾिनो आहे। 2009 में पाकिस्तान बलूचिस्तान में भारत जे मुलविस हुजण जा सबूत गॾियल क़ौमुनि में पेश करे चुको। 2016 में भारत जी दहशतगर्दी में मुलविस हुजण जा सबूत दुनिया आॾो रखिया। भारत खिते जे अमन खे ख़तरे में विझी रहियो आहे। दहशतगर्दनि स्कूल जे मासूम ॿारनि खे निशानो बणायो। गिरफ़्तार मुख़्तलिफ़ दहशतगर्दनि भारती पुठ भराई जो एतिराफ़ कयो। भारत दहशतगर्दी खे फंड फराहम करे थो। कुलभूषण यादव एतिराफ़ में सभु कुझु ॿुधायो आहे। पाकिस्तान भारतीय वज़ीर आज़म जी गैर ज़िम्मेवाराने बयान खे रद्द करे छॾियो। भारतीय वज़ीर आज़म जा बयान इलाक़ाई छिकताण वधाइण जी कोशिश आहिनि। आलमी बिरादरी भारत जे गैर ज़िम्मेवारनि बयाननि जो नोटिस वठी छॾियो। कूड़नि इल्ज़ामनि ऐं अस्करी दावाउनि गॾियल क़ौमुनि जे चार्टर ऐं आलमी कानून जी भञकड़ी आहिनि। परॾेही खाते जे तर्जुमान शफ़क़त अली ख़ान जी हफ़्तेवार मीडिया ब्रीफिंग चयाईं पाकिस्तान कंहिं बि अगराई जो मुंहुं तोड़ जवाब ॾियण जी सलाहियत रखे थो। पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग विड़ी रहियो आहे। अमन जी ख़्वाहिश खे कमज़ोरी न समझो वञे। खुस्तार स्कूल बस हमले जो हिकु ॿारड़ो फोत। शागिर्द हैदर इलाज दौरान ज़ख़्मनि जा सूर नसंदे दम ॾिनो। शहीद थियल ॿारनि में 4 शागिर्द ऐं हिकु शागिर्द शामिल। खुस्तार आपघाती हमले जे शहीदनि जो अंग वधी 6 थी वियो। हक़ जी जंग में सोभ ते हिकु भेरो ॿीहर क़ौम खे वाधायूं। क़ौमी इतिहाद जी शानदार तारीख़ आहे जेका दुश्मन खे क़यामत ताईं यादि रहंदी। पाक फ़ौज 10 मई ते पेशवाराणी हिकमत अमली तहत भारत खे शिकस्त ॾिनी। भारत ख़िलाफ़ फतह पूरी क़ौम जे इत्तफ़ाक़ ऐं इतिहाद जे करे मुमकिन थी। अगराई ते ॾिनल भरपूर जवाब दुश्मन खे क़यामत ताईं यादि रहंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो तक़रीब खे ख़िताब। बलूचिस्तान में दहशतगर्दनि खे भारत फंडिंग करे पियो। कुलभूषण जी गिरफ़्तारी बलूचिस्तान में भारतीय दहशतगर्दीअ जो सबूत आहे। भारत पंहिंजे प्रॉक्सी ज़रिए पाकिस्तान खे गैर मुस्तक़िम करणु चाहे थो। दुश्मन हाणे सॉफ्ट टारगेट खे निशानो बणाए रहियो आहे। सिंध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जूं कोयटा दौरे दौरान मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं फिलहाल हिंदुस्तान जाफर एक्सप्रेस हमले जी वीडियो भारतीय मीडिया खे मोकिली। मोदी जी तक़रीर शिकस्त खाधल वज़ीर आज़म जी हुई। पाकिस्तानी भारत में पुराणनि मसइलनि सबबि खिते में दहशतगर्दी थी रही आहे। अमरीकी परॾेही खाते जी तर्जुमान टेमी ब्रोस चयो आहे त पाकिस्तान ऐं भारत विच में हाणे जंगबंदी आहे। ॼाणूं था त पाकिस्तान ऐं भारत मुकमल जंग शुरू करण जे घणो वेझो हुआ। अमरीका जी मदद सां पाक भारत जंग रोकण में हिदायत कयो, जेका ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। सुठी ख़बर इहा आहे त ॿियनि ख़तनि जे उबतड़ जंगबंदी जो अहद कयो वियो आहे।
सदर आसिफ अली ज़रदारी सां आलमी मालियाती इदारे जे वफ़द जी मुलाक़ात, पाकिस्तान जे मुआशी सूरतहाल ऐं IMF प्रोग्राम बाबति ख़यालनि जी ॾे वठि। सदर पारां पाकिस्तान जे मुआशी तरक्की में IMF जे किरदार जी वाखाण। संदसि चवण आहे त IMF प्रोग्राम पाकिस्तान जे मुआशी इस्तेहकाम में मददगार साबित थींदो। IMF प्रोग्राम सां मुल्की मुआशी तरक्की खे हथी मिलंदी। IMF तरक्की कंदड़ मुल्कनि जी इक़्तिसादी तरक्कीअ में किरदार अदा करे रहियो आहे। IMF वफ़द जो चवणु आहे त पाकिस्तान लाइ आलमी मालियाती इदारे जो प्रोग्राम दुरुस्त ढंग ते हली रहियो आहे। IMF जो कर्ज प्रोग्राम पाकिस्तान में रुगो नाणे जे ज़ख़ीरनि लाइ आहे। IMF कर्ज प्रोग्राम पाकिस्तान में बजट सपोर्ट लाइ न आहे। पाकिस्तान IMF कर्ज प्रोग्राम जा समूरा मुआशी अहदाफ़ हासिल कया। मईशत में वाज़े बहितरी आई। IMF जी डायरेक्टर कम्युनिकेशन जोली कोज़िक जी प्रेस कॉन्फ्रेंस चवे थी पाकिस्तान मौजूदा कर्ज प्रोग्राम लाइ समूरा शर्त पूरा कया आहिनि। वडे वज़ीर मुराद अली शाह ख़ातून अव्वल आसिफा भुट्टो ज़रदारी तरफ़ां वाच बैंक जे वफ़द सां गॾु नवाबशाह जो दौरो। ॻोठ नज़र मोहम्मद ज़रदारी में ॿोॾि मुतासिरनि लाइ ठहियल घरनि जो मुआइनो कयो। आसिफा भुट्टो ज़रदारी MD वाच बैंक ॿोॾि मुतासिरनि औरतुनि में घरनि जी मिल्कियत जा सर्टिफिकेट ॾिना। MD वाच बैंक ॿोॾि मुतासिर औरतुनि सां मुलाक़ात कई। औरतुनि हथ जा हुनर पिणु ॾेखारिया। वडे वज़ीर मुराद अली शाह चयो त 2022 जी ॿोॾि में सिंध में 21 लख घर तबाह थिया। आलमी बैंक जे $500 मिलियन जी मदद सां घरनि जी अॾावत मुकमल थी। आलमी बैंक खे इमदाद में $450 मिलियन जो इज़ाफ़ो कयो आहे। आसिफा भुट्टो ज़रदारी चयो त घरनि जी अॾावत वारो मंसूबो औरतुनि खे मिल्कियत जा हक़ ॾियण लाइ सभ खां वॾो प्रोग्राम आहे। सिंध सरकार बहिराड़ी जे औरतुनि खे बाइख्तियार बणाइण लाइ पुरज़म आहे। सिंध हुकूमत पारां औरतुनि खे EV स्कूटीज़ ॾियण लाइ ईंदड़ महीने कुणा कढण जो फ़ैसिलो। पहिरें मरहले में 1000 औरतुनि खे EV स्कूटीज़ ॾियण जूं तयारियूं मुकमल। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमूर जो चवणु आहे त EV टैक्सी ऐं EV स्कूटी नौजवाननि लाइ रोज़गार, औरतुनि जी अच वञ ऐं माहौल लाइ इंतहाई अहम आहिनि। कोशिश आहे त जून 2025 खां EV स्कूटी सां गॾु EV टैक्सी ते बि कमु शुरू कयो वञे। तरक़ियाती रिथाउनि खे न रुगो वक़्त सिर मुकमल करणो आहे पर उन्हनि में मयार ऐं शफ़ाफ़ियत खे बि यकीनी बणाइणो पवंदो। सिंध जे तालीम खाते पारां म्यूज़िक एंड आर्ट टीचर जी ख़ाली पयल जायुनि ते आरजी बर्तन जो फ़ैसिलो। ज़रियुनि मूजिबि IBA टेस्ट पास करण बाद अदालती हुक्म सबबि भर्ती थियण खां रुकिजी वियल उम्मीदवारनि खे तरजीह ॾिनी वेंदी। आरजी तौर ते म्यूज़िक टीचर भर्ती करण लाइ समरी जी तयारी जारी आहे। तालीम खाते जे सूबाई वज़ीर भर्ती करण वारनि फ़ैसिलनि जी तस्दीक़ करे छॾी। पने आकल ऐं तलहार में धारदार वाक़ियनि में मुड़ुस हथां 2 औरतूं क़तल। पने आकल भरिसां आलमाणी ॻोठ में ज़हरा आलमाणी खे संदसि मुड़ुस छुरियुनि जा वार करे क़तल करे छॾियो। पुलिस मूजिबि वस्तीन आलमाणी पंहिंजी घरवारी खे क़तल कयो। कारण मालूम करण लाइ जांच कई पई वञे। तलहार वेझो ॻोठ मोहम्मद हसन उमराणी में मरियम उमराणी खे संदसि मुड़ुस अलहदितो उमराणी बाहि ॾेई साड़े छॾियो। मक़तूलनि जे ॾेर जी फरियाद ते केस दाख़िल। फरियादी मूजिबि भाउ भाॼाई सां छेड़ो कंदो हो ऐं क़त्ल जूं धमकियूं ॾींदो हो। रानीपुर भरिसां सचल गेट साम्हूं हादसे में 2 औरतूं फोत, 1 ॼणो ज़ख़्मी। क़ौमी शहर ते तेज़ रफ़्तार टोलर जो मोटरसाइकिल सां टक्कर थी पियो। हादसे में सदर जूं भट्टियूं जे ॻोठ प्यारो उॼण वासी सायरा ख़ातून ऐं शमल ख़ातून उॼण हयाती विञाए वेठियूं। ज़ख़्मी इम्तियाज़ उॼण इस्पताल मुंतक़िल।